बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शहज़ाद उमरानी तरफ़ां सिक भरियो सलाम क़बूल पे। उम्मीद तो कयां त तव्हां सभु ख़ुशि हूंदा, ख़ैरियत सां हूंदा। दोस्तो, वॾनि जी ज़िंदगी निहायत ई इज़त ऐं शान सां गुज़री। जेको नओं नसुल पैदा थियो उन खां पोइ नाराज़गियूं थियूं। जेके वॾा हुया उन्हनि जो वॾो दिमाग़ हुयो, उन में रहम बि हुयो, उन में सब्र बि हुयो। ऐं जेको अॼोको नसुल पैदा थियो आहे उन्हनि जो जहिड़ो ई पंहिंजनि सां आहे। या पहाड़ जंहिंसां बि उन्हनि दोस्तियूं रखियूं आहिनि त उन्हनि सदाईं शिकार पंहिंजनि खे कयो आहे। एतिरे क़दुरु जो पंहिंजनि सां रिश्ता बि उन्हनि ख़तमु करे छॾिया। पंहिंजनि जे टके जी ॻाल्हि बर्दाश्त न कंदा, धारियुनि जी ग़ुलामी कंदे फ़ख़ुरु महसूसु कंदा। असांजी हाणे वॾनि माण्हुनि सां लय थी वई आहे। उन्हनि माण्हुनि सां इहे उथंदा वेहंदा जिन्हनि खे शादी ग़मी में गॾु मानी बि कोई न खाराए, ऐं उन सां इहे फ़ख़ुरु महसूसु कंदा ऐं पाण खां वधीक उन्हनि खे मोतबर सम्झंदा। इन में इहो ज़ाहिर थो थिए त माना तव्हां मोतबर न आहियो, तव्हां अॻिले खे जो मोतबर कयो था त तव्हां ना आयल आहियो। जॾहिं बि रिश्ता धारियुनि सां थींदा त पंहिंजा लताड़बा। हिकिड़ो हमरा हुयो, ॾाढो इज़त सां शान सां पंहिंजो वक़्तु गुज़ारे वियो। उनखे कुझु पुट बि थिया, त जीअं पुट थोरा वॾा थिया त घुमणु फिरणु शुरू कयो। हिकिड़े पुट जी हुन सां दोस्ती, हिकिड़े पुट जी हुन सां दोस्ती, कंहिं चोर सां दोस्ती, कंहिं लोफर सां दोस्ती। माना दोस्ती करण जो मक़सदु, दोस्ती त सुठी ॻाल्हि आहे, पर हिननि जूं दोस्तियूं कुझु अजीब हुयूं। हिननि जूं दोस्तियूं अहिड़ियूं थियूं जो सभिनी दुश्मनियूं पंहिंजनि सां शुरू कयूं। त असां हाणे फलाणे जो ताक़त असां सां गॾु आहे। उन्हनि एतिरे क़दुरु गंद कयो जो आख़िर जेके पंहिंजे सौट मासातनि सां रिश्ता थियल आहिनि उहे रिश्ता बि हिननि ख़तमु कया। वञी उन्हनि धारियुनि सां उन्हनि रिश्ता कया, लॾे वञी धारियुनि वटि वेठा। हाणे धारिया सभु सम्झंदा हूंदा, बेवकूफ़ उहे बि न आहिनि, उहे बि सम्झंदा हूंदा त हीअ केॾा भला आहिनि। लॾे अची असांजे आसिरे वेठा आहिनि, उन्हनि धारियुनि जे भरिसां वञी वेठा आहिनि जिन्हनि खे पंहिंजी बिरादरी में गॾु को मानी बि न कराईंदो। हीअ जाहिल उन्हनि खे एतिरी अहमियत ॾेई वञी उन्हनि खे पंहिंजो वॾो कयूं वेठा आहिनि। जेके कुराड़ा वॾा आहिनि उहे त वीचारा कमज़ोर थी, हाणे हली चली सॼो पुटनि जे हथ में। पुटनि खे जीअं वणे उहे कनि, पंहिंजा हथ कटराए वेही रहिया। पुट फ़ैसिलो कंदा फलाणे सां खाइणो आहे, फलाणे सां नाहे खाइणो, फलाणे सां विढ़णो आहे, फलाणो ख़राबु आहे, मटीरे सां रिश्तो ख़तमु करिणो आहे। हाणे पुट फ़ैसिलो कंदा। असुल में पुटनि जे हथ में कॾहिं बि का ताक़त न ॾिजे। जेसीं ताईं पाण हाल हयात आहे, पाण उथे वेहे थो, पाण पंहिंजो बुरो भलो सोचे थो, छो जो वॾो आहे, ज़माने खे सॼे खे ॾिसी आयो आहे। त पुटनि जा जज़्बाती फ़ैसिला हूंदा आहिनि। पुट हमेशह जज़्बाती फ़ैसिलो कंदा, उहा हिकिड़ो रुख़ ॾिसंदा। ऐं जेको वॾो हूंदो, अछी ॾाढ़ी सां हूंदो, ज़मानो जेको ॾिसी आयो हूंदो, उहो चारई क़िबला सोचींदो त मुंहिंजो हिन सां रिश्तो ख़तमु करण लाइ ज़मानो मुंहिंजे लाइ छा चवंदो, धारे सां रिश्ते करण लाइ त धारियो मूंखे छा सम्झंदो। ऐं नौजवान नसुल जेका नई जनरेशन आहे उहे वॾा जज़्बाती आहिनि। उहे पंहिंजनि जी ग़ुलामी न कंदा, पंहिंजनि सां उथंदा वेहंदा कोन, धारियुनि खे तरजीह बि ॾींदा, धारियुनि खे इज़त बि ॾींदा। पंहिंजनि सां जेका ताक़त आज़माई कंदा धारे जे आसिरे ते। हाणे हिकिड़ो मिसाल थो ॾियां, पंहिंजी बिरादरी में सौट मासातनि जो पाण में फ़ैसिलो हुजे, अगरि धारियो फ़ैसिले में ईंदो त उनखे पंहिंजी बिरादरी वारो कहिड़ो बि चई सघे थो, भाउ तुंहिंजो कहिड़ो कमु आहे, हे पंहिंजो असांजो पंहिंजी बिरादरी जो मसइलो, तूं उथे हितां। त धारे जी त इज़त हूअं बि कचहरी में कोन थींदी। इख़लाक़ सां वेहंदो त खणी चारि चङा चवंदसि दा मिट अथसि अची वेहे। पर इहे कहिड़े तरीक़े जो, हे धारे जे ताक़त ते, धारे जे ज़ोर ते, धारे सां मिटी वारे ताक़त ते हुते ख़ल्क़ सां पंहिंजनि सां विढ़ंदो ऐं सॼी ज़िंदगी धारे जी ग़ुलामी कंदो, मजबूर थी गुज़ारींदो। छो, पंहिंजे सां जो फिटाए वियो त हाणे हुन सां फिटाईंदो त मथां मुंहिंजे मथां माण्हू खिलनि। हाणे हो जेको धारियो जेको आहे हुन सां कुते वारी कार कंदो न, पोइ बि ॻाल्हि ॿाहिरि न कढंदो, छो जो हाणे उहो मजबूर थी गुज़ारींदो सॼी ज़िंदगी। हिन नंढिड़ो हिकिड़ो पैगाम तव्हांखे ॾियणु चाहियां पियो त पंहिंजा फ़ैसिला पाण कयो। ऐं जेको नौजवान नसुल आहे उनखे फ़ैसिला करणु अञा सेखारियो, फ़ैसिला उन्हनि जे हथ में न ॾियो। छो जो नंढे उमिरि वारे खे फ़ैसिला तव्हां हथ में ॾींदो त फ़ैसिला हमेशह ग़लति थी वेंदा। उन्हनि खे ज़माने जी ख़बर न आहे, उहो सिर्फ़ु हिकिड़ो रुख़ ॾिसी फ़ैसिलो कंदा। ऐं तव्हां जेके वॾा आहियो, तव्हांजी वॾी उमिरि आहे, ऐं उहो तव्हां चारई क़िबला सोचींदव, पंहिंजा रिश्ता सोचींदव, पंहिंजी रत सोचींदव, पंहिंजी बिरादरी सोचींदव, पंहिंजे ॻोठ सोचींदव, ऐं धारे खे अहमियत एतिरो वॾा न ॾींदा। मां नंढनि खे हिकिड़ो पैगाम ॾियणु चाहियां थो त तव्हांजो लख माण्हुनि सां दोस्तियूं हुजनि, पर वरी बि तव्हांखे कमु पंहिंजा ईंदा। थोरी घणी ॻाल्हि ते
पंहिंजा पहुचंदा। ख़ुदा न करे अगरि को कज़ियो थींदो त सभ खां पहिरियां तव्हां वटि पंहिंजा पहुचंदा। धारियो माण्हू सिर्फ़ु ॿाहिरां अची दुआ घुरी हलियो वेंदो, ऐं जेको पंहिंजो आहे उहो तव्हां सां तॾे ते विहंदो बि, तव्हांजे ॾुख सुख जो साथी बि थींदो, तव्हांखे आथतूं बि ॾींदो। सो कोशिशि कंदा कयो त पंहिंजनि सां न फिटायो। पंहिंजा जहिड़ा तिड़ा बि आहिनि भला आहिनि, चवंदा आहिनि मेरा बि पंहिंजा भला। काफ़ी बिरादरियुनि जा मसइला बि ईअं उलझिया पिया आहिनि। नंढिड़ो हिकिड़ो पैगाम हुयो तव्हां ताईं पहुचाइणु पियो चाहियां, पसंदि अचे त शेयर ज़रूरु कजो।